साहब सां हिकु उल्फत जो जेको उन्हनि जो संदो तालुक़ आहे उन जे करे पाण हिन प्रोग्राम में मौजूद आहिनि। साईं बलोच साहब जे नूर नज़र साईं बलोच साहब की नुमाइंदगी कंदे डॉक्टर नबी बख्श बलोच जेको असांजे उड़ीसा रीकल जे हमेशह प्रोग्राम जो सदारती खिताब कंदा हुआ, अॼु उन जी नुमाइंदगी कंदे साईं अरशद बलोच साहब, फ़कीर मठा मगरू साहब, डॉक्टर उमर निगारी साहब ऐं ॿिया असांजा जेके ॿिया ॻोठ मां कया रियाज़ अहमद ऐं लतीफ़ निज़ामाणी साहब निहायती मशहूर हिन इदारे सां वाजिद मैडम शकड़म गुल ऐं संदुन साईं चेयरमैन इसाक समीजो साहब जा जेके असांजा हिते भरपूर सहकार कयूं, हिन वक़्त में बि कयूं। लास्ट जेको असांजी गैदरिंग हुई जेको साईं उमरचंद साहब न्यूज़ीलैंड वञण खां अॻु में जेको हिते प्रोग्राम कयो उन्हनि में बि संदुन सहकार रहियो। असां निहायती तहे दिलि सां मशहूर आहियूं। चंद मारूदाद जेके इहो हुकम हुयो असांजी टीम जो त साईं से चंद जुमला कढे वञा त मुख़्तसिर अर्ज़ करे वञा। साईं सां मुंहिंजी शनाख़्त आई त फ़कीर मीर मोहम्मद जे तवसुल सां साईं अलावरा बहन जे मार्फत सां त हिन सदी जे अवाइल में थी वई 20-22 सालनि जो अरसो साईं खे असां ॾिठो ॿुधो, साईं सां गॾु सोबतूं थियूं। हमेशह कुझु इंसान जेके मिल्कियतूं त सभु पंहिंजे मिटनि माइटनि लाइ छॾे वेंदो आहे, पर हिन प्रोग्राम में ॾिसो त चंड फैमिली न पर हर ज़ात जो तव्हांखे माण्हू नज़र ईंदो त उहे हिकु अहिड़ी उनसियत हूंदी आहे उन्हनि माण्हुनि सां जंहिंजो तालुक़ हक़ीक़त में कलम ऐं किरतास सां हूंदो आहे। चंद साहब गुफ़्तगू जो हिकिड़ो अंदाज़ ॾाढो अजीब हूंदो हो। हू कननि खे लज़त कोन ॾींदा हुआ, पर हू असांखे आगाही इल्मी नुक़्ता ज़रूरु ॿुधाईंदा हुआ। अॼुकल्ह त हिकिड़ो जेको दौरु हलियो आहे त जेका शइ कननि खे लज़त ॾे उते अजदहाम हूंदो आहे, ऐं जिते हिकिड़ो सादड़ो माण्हू शादी गुफ़्तगू कंदो आहे त उन्हनि खे चंद ई माण्हू जेके क़दरदान हूंदा आहिनि ॿुधंदा आहिनि। त इहो ई साईं जो संदुन लेक्चर जो हिकिड़ो माना तरीक़ो हूंदो हो। उमिरि जो बि तक़ाज़ो हूंदो हो, तबियत जी बि नासाज़ी हूंदे बि साईं हमेशह हक़ीक़ी मानी में साईं असांखे हमेशह कुझु न कुझु सेखारियो। मूंखे अॼु बि यादि आहे असां कंहिं कम सां बदीन वारी साइड में हलियासीं, असां प्रोग्राम इहो ठाहियो त टंडे जा ज़रूरु हलबो छो त साईं मौजूदु आहिनि। साईं जी जीअं असां आयासीं साईं सां मुलाक़ात थी त जीअं असां माना हाल वाल ॿुधाइनि साईं हिते ही पियो थिए हिते ही पियो थिए, साईं सभिनि खे कढे बाबा हीअ ॾिसो हीअ नई शइ आहे, ॾिसो किताब केॾी ज़बरदस्त आहे छपी आहे, ॾिसो बाबा हीअ पढ़ो। वरी अञा का ॿी ॻाल्हि कई न बाबा ज़माने में हीअ ॿुधो उहा साईं असांजी ॻाल्हि कढे बाबा हीअ शइ ॾिसो त हीअ ॾिसो केॾी ज़बरदस्त आई आहे। माना चंद ज़माने में साईं जो हाल वाल इहो हो त तव्हां कुझु न कुझु हितां अपराए वञो। इहो तमामु साईं जो ऐं साईं जो जेको लिखण पढ़ण जो ऐं जेको बि इहो थियो हिकिड़ी मूंखे ॾाढी अजीब लॻी। जॾहिं साईं न्यूज़ीलैंड वञण वारा हुआ त असां प्रोग्राम ठाहियो था साईं खां मोकलाट जी वरी का गैदरिंग कजे साईं खे वियासीं त मुंहिंजा ॿई साहिबज़ादा गॾु हुआ त मुंहिंजे नौजवाननि खे ॾिसी साईं एॾो मुतासिर थियो ऐं असांखे एॾी ख़ुशी महसूसु थी त को नौजवान अचे ऐं हिन कम खे अॻिते वधाए ऐं साईं जो मुस्कुराहट ॾिसी मूंखे तमामु घणी तस्कीन मिली। बाक़ी साईं जेके ॾोरापा ॾेई वियो हाणे उहे दिलनि में महफ़ूज़ आहिनि, हाणे उते शेयर त कोन था करे सघूं, पर उहे ॾोरापा ज़रूरु पंहिंजी पंहिंजी जाइ ते मौजूदु रहंदा। ऐं पंहिंजी गुफ़्तगू जो साईं चंद साहब खे मियां मोहम्मद बख्श शहर नज़र करे पंहिंजी जाइ वठंदुसि। जाओ यार रब दे हवाले त मेरे 4 दिना दे उस दिन ईद मुबारक होसी जिस दिन फेर मिलांगे मिलूंगा खाक में एक रोज बीज की माने फना पुकार नहीं है मुझे पका के लिए।